वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु। वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन कुन्तुम फ़ी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुन्तुम सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। किथे वण वण कार जा किथे बर पट बर कख ॾिठा कारा। किथे नफ़रत जा नुक़सान ॾिठम अल्लाह के मोहब्बत जा मारा। रब मिड़नी खे तुझा सहारा तू कादिर कुल कायनात जो। लोग कहते हैं खुदा नजर नहीं आता। खुदा नजर आता है जहाँ कुछ नजर नहीं आता। नबी जे दीन दामन में विढ़ल आया बे अघिजी विया। नबी जे दीन दामन में विढ़ल आया बे अघिजी विया। असां जहड़ा किना को झा किरल आया बे अघिजी विया। मुहम्मद उहो गुलवा सुकण जो नहे नालो। मुहम्मद जे मोहब्बत में सुकल आया बे अघिजी विया। बावेदा थोड़ी डबलिंग बंद करे। काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम
अजीज़ो दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो, मां रब करीम जी रहमत हासिल करण जे लाइ हिकड़ी आया सगोरी अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आ। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे क़ुरान अज़ीम जे ॾसियल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी, साथिन जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। जन दोस्तन मेहनत करे कोशिश करे एडो क़ुरान अज़ीम जो ही प्रोग्राम सिंगारियो सजायो। अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे माल में, रिस्क में, उम्र में, ज़िंदगी में, बच्चन में, कारोबार में रब साईं बरकत जो मामलो फरमाए। वक्त के बचाईंदे अर्ज़ रखां, कसीर तादाद में उलमा स्टेज जे वरड़ा मौजूद हैं। मां भी मगरिब जो पहुतल हाँ। मुख्तसर इंशाअल्लाह अवां जे आॾो क़ुरान हदीस जे रोशनी में कुछ ॻाल्हियूं रखंदुसि। अल्लाह तबारक व तआला अवाई असां समूरन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। चूँकि इन प्रोग्राम जो मौजू है अज़मत क़ुरान। दुनिया के जहान में 1.25 लाख नबी आया। हर एक नबी पांजे पांजे दौर में, पांजे पांजे ज़माने में अल्लाह जे नबीन वॾियूं मेहनतां कयूं। हक़ जे वाइज़ जे करे, तौहीद जे तक़रीर जे करे अल्लाह जे नबियन ते तकलीफ़ आयूं, मसाइब आया। अज़ीज़ो हर दौर जे अंदर बिन किस्मन जा इंसान गुज़रिया आहिनि, जेके सियाणा सेबिता सुलझल ॾाहा होशियार उन्हनि वक्त जे नबियन के सुञाणे नबियन जे नबूवत ईमान आंदो। हिकड़ा अहिड़ा बि हुआ जन अल्लाह जे नबियन के सुञाण जे बावजूद वॾाई, आकड़, तकबर, मोतबरी ऐं हठ जे करे अल्लाह जे नबियन जो इनकार कयो। उलमा को वाक़ियो ॿुधंदा आहियो। इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया, मुहम्मद मुस्तफ़ा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कंहिं शख्स अबू जहल खां पुछा कई जे काबतुल्लाह साम्हूं आहे, ॿुधाए त जंहिं मुहम्मद अरबी जी एॾी मुखालफ़त कंदो आहे, पर इहो मुहम्मद मुस्तफ़ा कहिड़े अंदाज़ जो आहे? तो खुद अबू जहल चवण लगो, गाल खरी आ, गाल सिधी आ। मुस्तफ़ा आए अल्लाह जो सच्चो नबी, पर जेकॾहिं कलमो तो पढ़ा तो वॾाए पवे वञी। त हिकड़नि नबियन के सुञाण जे बावजूद अल्लाह जे नबियन जो इनकार कयो। तवज्जो बा त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियन जे नबूवत जो सिक्को मंझराइण जे लाइ, पंहिंजे नबियन के कवि ऐं ॾाढो बनाइण जे लाइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियन के मौजज़ा अता फरमाया। ऐं जंहिं जंहिं नबी जे ज़माने में जंहिं जंहिं कम जो रिवाज हो, उरूज हो, रब साईं पंहिंजे नबियन के मौजज़ा बि उन नोयत जा अता फरमाया। उलमा खां वाक़ियो ॿुधंदा आहियो, जनाब मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में जादूगरी जो रिवाज हो। वॾा माण्हू जादूगर रहंदा हा ऐं वॾा जादू जा मुक़ाबला ऐं मेला लॻंदा हा। रब साईं मूसा कलीमुल्लाह के मौजज़ो बि अहिड़ो अता फरमायो। फ़िरौन मुक़ाबले ऐं मुनाज़रे जे लाइ जादूगर मैदान में आंदा। होॾो दुनिया कुफ़र आ, दुनिया जी कुवत, दुनिया जी ताक़त, दुनिया जो जबर हिक पासे ॾों आ। अकेलो अल्लाह जो नबी कलीमुल्लाह तौहीद जो झंडो झलियूं बीठो आ। उलमा खां वाक़ियो ॿुधंदा आहियो, जादूगर रसियूं पिया सटिन, नांग पिया बणजन। मूसा कलीमुल्लाह हथ खयां, अल्लाह तुझे तौहीद ऐं मुझे इज्जत जो मसइलो आ। अल्लाह पाक फरमायो, कलीमुल्लाह घबरा न, तुझे हथ में छाए? अल्लाह लठा, सोटिया, बाठो आ, हासो आ। अल्लाह पाक फरमाए, मुझा कलीमुल्लाह इनके सटण तुझो कम आ। इन मो अज़दहा नांग मां अल्लाह पियो बनाया।
मशहूर वाक़ियो आहे। जनाब मूसा कलीमुल्लाह लठ खे लमु ॾिनो, एॾो त अज़दहा बणियो, एॾी त भला बणी, मूसा नबी पाण पोइ ते ढुरकियो। क़ुरान जा जुमला आहिनि। अल्लाह पाक फरमायो कलीमुल्लाह ड्रिज न, ख़ौफ़ न कर, ड्रिज न, ख़ौफ़ न कर। मुंहिंजा नबी जे सटींदे त नांग बनाए ॾींदो मां, जे पकड़ींदे त लठ बनाए ॾींदो मां। मोजज़ो नबी जो आहे, कमाल नबी जो आहे। अब ताक़त कंहिंजी आहे? कंहिंजी आहे? रब जी आहे। हलो अॻिते। जनाबे ईसा रूहुल्लाह जे ज़माने में तिब ऐं हिकमत जो रिवाज हो, वॾा माण्हू हकीम रहंदा हुआ। रब साईं ईसा रूहुल्लाह खे मोजज़ो बि अहिड़ो अता फरमायो। कोढ़ जी बीमारी आहे, नबी हथ पियो फेरे, शिफ़ा पई मिले। दुनिया जा मोतबर सुलझल ॾाहा सेबिता डॉक्टर गरजी पवन। अब हिकिड़े मोल माण्हू को ॻाल्हाए न सघंदा। जनाबे ईसा रूहुल्लाह पुराणे में पुराणी क़बर आहे, मथों बि नबी जुमला पियो चवे, कुम बिइज़्निल्लाह। मुर्दो पियो ॻाल्हाए, नौशरो फिरोज़ वारो। इहा ई त रब जी ताक़त आहे न, इहा ई त रब जी ताक़त आहे। इमामुल अंबिया मुहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में 90% अरब जा माण्हू शाइर हुआ ऐं शाइरी जा मुक़ाबला लॻंदा हुआ। छा कंदा हुआ? शाइरी तख़्तनि ते, पटनि ते, फरहनि ते लिखी काबे जे दीवार ते टंगे पोइ ऐलान कंदा हुआ। आहे को अरबन में अहिड़ो सेबितो माण्हू जेको असांजे शाइरी जो, असांजे ॿध जो, असांजे तुकबंदी जो, असांजे जुमलनि जो मुक़ाबिलो त करे ॾेखारे। सेबितो शाइर उनखे चइबो आहे वज़न साॻो, बहर साॻो, लफ़्ज़ तुक तुक ते हुजनि, मिसरे जी वराणी थल सां ठहके, उनखे सेबितो शाइर चइबो आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि अरबनि जे शाइरी खे ख़त्म करण जे लाइ, इंसानियत जे नूरानियत ऐं हिदायत जे लाइ रब साईं पंहिंजे मुहम्मद करीम ते हे क़ुरान नाज़िल फरमायो, हे क़ुरान नाज़िल फरमायो। हिकु ॾींहुं ऐं क़ुरान तुकबंदी पियो करे। तवजो बा, लफ़्ज़ मिलनि पिया, काफ़िया साॻा, वाह जा क़ुरान जा जुमला आहिनि। इन्ना आतईना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअका हुवल अबतर। काफ़ियो साॻो आहे। हलो अॻिते। फरमाया अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व ख़लक़नाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलनल लैल लिबासा वजअलनन नहार मआशा। अञा अॻिते हलो। फरमाया कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। हिकु ॾींहुं अरबनि में मुक़ाबिलो आहे। आका जो सहाबी मुंहिंजे सुहिणे ॾे आयो, आका अॼु अरबनि में वॾे पैमाने ते मुक़ाबिलो आहे शाइरी जो, दिलबर मूंखे मोकिलिजो त आउं पियो मुक़ाबिलो करियां। दिलबर नबी मुंहिंजो मुहम्मद तो फरमाए तूं कीअं मुक़ाबिलो कंदे? आका हिन क़ुरान जे ज़रिए, छा जे ज़रिए? क़ुरान जे ज़रिए। टे रुकनी कमेटी जजनि जी आई। बाबा जंहिंजी शाइरी, जंहिंजी ॿध, जंहिंजी तुकबंदी सुहिणी लॻंदी ऐं सुहिणे अंदाज़ में जुमला हूंदा, इनामनि एवार्डनि सां नवाज़ियो हूंदो। ये शाइरी त न हुई, दुनिया शाइरी त न हुई, तारीख़ जो किताब न हो, रब जो कलाम हो। होॾो टे रुकनी कमेटी जजनि जी आहे, जज टे आहिनि, क़ुरान जी सूरत हिकिड़ी आहे। बुलंद आवाज़ इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी नबी पाक ॾे आयो। तवज्जो त गजाए अर्ज़ कंदो पियो आयो, आका कुर्बान वञा, मांखे मोकिलियो, मां इन्हनि जो मुक़ाबिलो पियो करियां। पाक नबी मुंहिंजो मुहम्मद तो फरमाए तोखे इजाज़त आहे। साहबी छा कयो? इन्ना आतईना वारी सॼी सूरत लिखी करे काबे जे दीवार ते टंगे चवंदो पियो आयो, जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे, जुर्रत आहे, एॾा सेबित आहियो, अॼु हिन जुमलनि जो मुक़ाबिलो त करे ॾेखारियो। तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीरा। पोइ मां प्यार ऐं मोहब्बत में जुमला चवंदो आहियां। इज़्ज़त क़ुरान में आहे, अज़मत क़ुरान में आहे, बरकत क़ुरान में आहे, रहमत क़ुरान में आहे, वहदत क़ुरान में आहे, शरीयत क़ुरान में आहे, सदाकत क़ुरान में आहे, अदालत क़ुरान में आहे, सखावत क़ुरान में आहे, शुजात क़ुरान में आहे, रहमत क़ुरान में आहे, त जन्नत भी क़ुरान में आहे।
तवज्जो त गजाए एकड़ो जजो थी आयो शारी चेक करण जे लाइ जेका पहिरें नंबर ते तकती लगी पई आहे तवज्जो त गजाए हीअं जो निहारे ॿ टे ग़लतियूं नज़र आयो कंहिंमो ॿ ग़लतियूं कढी आयो कंहिंमो टे ग़लतियूं कढी आयो कंहिंमो केतिरियूं ग़लतियूं कढी आयो जॾहिं पढ़ंदे पढ़ंदे वारो आयो रब जे क़ुरान जो अदीज़ो काई ग़लती नज़र न आहे कोई मामिलो नज़र न आयो छो त क़ुरान रब जो कलाम आहे हिन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आहे रब करीम जो आहे वाका पियो करे रब जो क़ुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। बुलंद आवाज़ तवज्जो त गजा रब तो फरमाए इन कुरान के नाज़िल करण वारो भी माल ना इन कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां रब खणी छॾियो आहे तवज्जो त गजा उहो जज ॿिए जज खे चवंदो पियो आहे कि थी सघंदो आहे मुंहिंजो अकुलु कमु न पियो करे ज़हन कमु न पियो करे अजीब नमूने जी तुकबंदी आहे ज़बरदस्त नमूने जा जुमला वरी ॿियो जजो थी आयो तवज्जो त गजा ॿियनि तख़्तनि में ग़लतियूं नज़र आयो ॿ टे मरतबा मुतालो करे हो क़ुरान जो काई ग़लती नज़र न आहे वरी चीफ जस्टिस के वठी आया तवज्जो त गजाए जॾहिं उन मुतालो कयो आहे पढ़ंदो पढ़ंदे जॾहिं रब जे क़ुरान ते आयो काई ग़लती नज़र न आहे ॿिनि जजनि खे सॾे करे चवंदो पियो आहे यारो हीअ अरबनि जे शाइर जी शाइरी न आहे रब जो कलाम आहे रब जो क्या अल्लाह वरी अजीब जुमला चया चो न सुभान अल्लाह क़यामत कॾहिं न थींदी जेसी कुरान हूंदो क़यामत कॾहिं न थींदी जेसी कुरान हूंदो रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो मट ॿियूं ही बादशाहियूं फिरंदो रहंदो ज़मानो मट ॿियूं ही बादशाहियूं फिरंदो रहंदो ज़मानो हिन सूखड़ीअ जो सागो हिन सूखड़ीअ जो सागो शायान शान हूंदो। बुलंद आवाज़ा तवज्जो त गजाए हाणे काफ़र चवंदा पिया नऊज़ बिल्लाह क़ुरान सचो किताब न आहे राति जो मोहम्मद बनाए सुबुह जो ऐलान कंदो आहे संजन गमगीन थी पिया अल्लाह पाक फरमा हबीबा ग़लती करण जी ज़रूरत न आहे गमगीन थियण जी ज़रूरत न आहे अल्लाह तुंहिंजे कलाम जे इज़त जो मसइलो आहे अल्लाह पाक फरमा नबी चवेन जेकॾहिं क़ुरान सचो किताब न आहे हबीब मां अल्लाह चैलेंज पियो कयां चवेन मां मोहम्मद भी अरबी आहे क़ुरान भी अरबी आहे तव्हांजी ॿोली भी अरबी आहे हिन किताब जहिड़ो किताब त बणायो रब चैलेंज ॾींदो पियो आहे खोल रब जो क़ुरान फरमा अय्या तू बिमिसल हाज़ल क़ुरान बुलंद आवाज़ा अल्लाह पाक फरमा मुझा नबी चवेन अय्या तू बिमिसल हाज़ल क़ुरान जेकॾहिं क़ुरान सचो किताब न आहे हिन क़ुरान जहिड़ो किताब त बनायो खान गजी आया नवाब गजी आया कामोरा गजी आया ॾाहा गजी आया सेबिता गजी आया हिन किताब जहिड़ो किताब बनाए न सघियां वरी अल्लाह पाक फरमा मुझा सोना मां अल्लाह टी पियो चैलेंज कयां ॿी पियो चैलेंज कयां सूरे हूद में क़ुरान जा जुमला बीठान अल्लाह पाक फरमा मुझा नबी ऐलान फरमाओ अल्लाह केड़ो ऐलान फरमाया रब शादो फरमाए फरमाया कुल फातू बिअशर सुवर मिसली हबीब चवेन सॼो किताब चयो मान न बनाए सघिया हाणे चवेन क़ुरान जूं 10 सूरतूं त बनायो न बनाए सघिया वरी अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा सोना जी मुंहिंजा अल्लाह टी पियो मां अल्लाह चैलेंज कयां खोल रब जो क़ुरान फरमाया व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दना नज़्ज़लना अला अब्दना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन।
बुलंद आवाज़ा अल्लाह पाक फरमाए मुझा नबी चवेन हिकड़ी सूरत जो मुतालबो आओ बराल न बनाए सघिया अजीजो कीअं बनाए सघंदा क़ुरान नबी जो मौजूदो आओ इन क़ुरान के मिटाइण वारा मिटजी आओ उन जा हॾा बि ॻरी आओ अॼु बि रब जो क़ुरान चमकंदो पियो आओ क़ुरान चमकंदो रहंदो छो त क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब जो आओ अजीजो क़ुरान नबी जो मौजूदो आओ समय मुंहिंजे पैगंबर जा मौजूद आओ बिल्कुलु इख़्तिसार सां मुख़्तसर कंदो पियो आओ तवज्जो त गजाए मुझे आका जो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी तो फरमाए मां मस्जिद जे दरवाज़े ते वेठो आहियां बुख जे करे दौरा ईंदा पयान झटका ईंदा पयान तवज्जो त गजाए अबू हुरैरा से तो फरमाए हीअं जो निहारियां सिद्दीक़ अकबर ईंदो पियो आहे दिलि में ख़्यालु आयो क़ुरान जे आया जी माना पुछां मन इन बहाने मुंहिंजे बुख खे सम्झे मुंहिंजे ॾुख खे सम्झे मुंहिंजे तकलीफ़ खे सम्झे जनाब सिद्दीक़ अकबर वेझा आया अबू हुरैरा से अर्ज़ कंदो पियो आहे साईं क़ुरान जे आया जी माना खपंदी आहे चे कहिड़ी क़ुरान जी आयत आहे फरमाया वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा माना ॿुधाए हलिया विया सम्झी न सघिया वरी जनाब उमर आयो तवज्जो त गजाए ॻाल्हि खुली आहे त झलकी ॾिनियूं वञा मथां को अहिड़ो कहिड़ो चवे त उलमा जो बनवारा अबू बकर जो त ज़िक्र कंदा आहिनि अमीर उमर जो त कंदा आहिनि मीर उस्मान जो त कंदा आहिनि ज़िक्र अली न कंदा आहिनि असां अबू बकर खे बि मञण वारा अमीर उमर खे बि मञण वारा मीर उस्मान खे बि मञण वारा हज़रत अली जा बि मत वाला अली जा परवाना अली जा दीवाना के अल्लाह वर अजीब जुमला चया चो न सुभान अल्लाह असां खां नफ़रत न कर भलिया हेॾे बे हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया हेॾे बे हैदर अली अलिया अलीअ जे दुश्मन सां टाहु नाहे दसी तोखे कहीं ग़लति गलिया असां खां नफ़रत न कर भलिया हेॾे बे हैदर अली अलिया बुलंद आवाज़ा तवज्जो त गजाए अबू हुरैरा से तो फरमाए वरी जनाब उमर आया पर आल माना ॿुधाए गलिया विया सम्झी न सघिया तवज्जो त गजाए अबू हुरैरा से तो फरमाए हीअं जो निहारियां इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा बयान सहाबी वेझो आयो सोना कुर्बान वञा क़ुरान जे आयत जी माना खपंदी आहे पाक नबी मोहम्मद तो फरमाए केड़ी कुरान जी आयत सागी आयत पढ़े इमामुल अंबिया मुर्की पया सजन फरमायो अबू हुरैरा घबराना माना भी मिलंदी त मानी भी मिलंदी साईं उम्मत जा हकीम हा अल्लाह जा नबी घर आया तवज्जो त गजाए पान से न फरमाए आशा केड़ी अम्मा आशा तुझी अम्मा मुझी अम्मा मोमिनन जी अम्मा तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा साहिदा साबिरा शाकिरा हबीबा हुमेरा से न फरमाए आशा कुछ खाइण पीण जे लाइ आहे आना सोना खीर जो प्यालो आ अमा जे लाइ हदीअ तौर आयो आ मुंहिंजो साईं तो फरमाए आशा खीर जो प्यालो त खणी अम्मा खीर जो प्यालो खणी आए अल्लाह जे नबी फरमायो ए अबू हुरैरा असाबे सुफ़ा जा 70 तुलबा वठी आ उहे भी पींदा त तू भी पीने अबू हुरैरा से तो फरमाए मां सोचींदो पियो आ प्यालो हिकड़ो आ भुख जे करे मुंहिंजी बेख निकरी वई आ कम की हलंदो अल्लाह जा नबी त रहमत जा समरा तवज्जो त गजाए साहबी सबूरा तुलबा वठी आयो अल्लाह जे नबी फरमायो अबू हुरैरा तक़सीम भी तू पाण कर साहबी तक़सीम कंदो पियो आ तवज्जो त गजाए पियाईंदो आयो हड़ई पिया अल्लाह जे नबी ॾे खणी आयो आका हड़ई पिया हाणे अमा पियो त पोइ मां पिया पाक नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए अबू हुरैरा मां मोहम्मद मुस्तफा सॼी उम्मत जो नबी आ जेसी ते हड़ई न पींदा त मोहम्मद न पींदो अॼु केॾो बि कामिल पीर आ मुरीद जी ओबर न पींदो वक़्त जो खान आ क़ौम जी ओबर न पींदो वक़्त जो नवाब आ रईअ जी
ओबर न पीलो पर साईं चाहता फरमान जे सीधे हड़ई न पींदा तो मोहम्मद न पीलो। अबू हुरैरा से दो फरमाए मां भी ट्रजी करे पीतो आ, मां भी ढो करे पीतो आ, मां भी दिल जाए सा पीतो आ, इमामुल अंबिया भी पीतो आ, समूरे असहाब सुफा जे तलबा भी पीतो आ। प्यालो हिकड़ो आ मानो जो लश्कर आ, प्यालो हिकड़ो आ तदाद वडो आ। अबू हुरैरा से दो फरमाए हिय जो निहारिया त प्याले के करई ना आईया। खीर जे प्याले जो न खुटणो नबीअ जो मौजूदो आ, कुरान नबीअ जो मौजूदो आ। सही मुस्लिम जो हवालो तवज्जो त गजाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा पत्थर ते लकड़ो रखी करे पाण से न फरमायो यारो हे उहो पत्थर आ, अञा मां मोहम्मद मुस्तफा नबूवत जो ऐलान न कयो, यो पत्थर मां मोहम्मद के सलाम चवंदो, हे उहो पत्थर आ अॼु बि मां मोहम्मद सुञाणा पियो। अज़ीज़ो पत्थर जो सलाम करणु नबी जो मौजूदो आ, प्याले जो न खुटण नबी जो मौजूदो आ, चंड जो चीर जी पवण नबी जो मौजूदो आ, सवे मुझे नबी जा मौजूदा। बराल इन कुरान सां चिंबड़ी पो हे शान वारो किताब, मर्तबे वारो किताब, मकाम वारो किताब, इनकलाब तॾहिं लो तब्दीली तॾहिं ली जॾहिं रब जो कुरान सम्झ में ईंदो। अज़ीज़ो तव्हां सां नाले जा मुस्लमान काई ख़बर न आहे कुरान जी वॾे में वॾी सूरत कहिड़ी आहे ख़बर न आहे, नंढे में नंढी सूरत कहिड़ी आहे ख़बर न आहे। तवज्जो त गजाए आहियूं बाक़ी मुस्लमान इनकलाब तॾहिं लो तब्दीली तॾहिं ली जॾहिं रब जो कुरान सम्झ में ईंदो। अज़ीज़ो इज़तुनि जो ज़रियो बि कुरान। अमीर उमर जो ज़मानो आ, तंहिं टेम ते मके जो गवर्नर आ हज़रत नाफ़े इब्ने हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु। उमर साईं हिकिड़ो शूरा जो प्रोग्राम रखियो आ, हज़रत नाफ़े इब्ने हारिस रे पैगाम मोकिलियो इन प्रोग्राम में तोखे अचणो आ, ही भी पैगंबर जो सहाबी आ, हू भी पैगंबर जो सहाबी आ। हज़रत नाफ़े इब्ने हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी पलटून घुराए पंहिंजी गाॾी घुराए मशवरो कंदो पियो आ, यारो मौत मुलाक़ात मथो आ, पंध जो भी कशालो करणो आ, सफ़र भी करणो आ, यारो आरज़ी टेम जे लाइ इमारत कंहिंजे हवाले कयां, मके जो गवर्नर कंहिंखे बनाया, आख़िर फ़ैसिलो थियो आ अब्दुर्रहमान खे बनायो, अमीर उमर ॾे पहुतो आ। उमर से तो फरमाए नाफ़े ॿुधाए आरज़ी टेम जे लाइ इमारत कंहिंजे हवाले करे आए। नाफ़े चवंदो पियो आ त तवज्जो त गजाए से अब्दुर्रहमान जे हवाले कयां। उमर से चवंदो पियो आ तोखे मके में ॿियो माण्हू नज़र कोन आयो, अब्दुर्रहमान मके में नौकर आ, मके में खादिम आ, मके में गुलाम आ, एक गुलाम के मके जो गवर्नर बनाया है। कमालो केड़ो आ, खुसूसियत केड़ी आ। हज़रत नाफ़े इब्ने हारिस चवंदो पियो आ इन्नहु क़ारिउम बिकिताबिल्लाह। सही ॿियो त कमालो न आहे, हिन क़ुरान जो कारी आ, हिन क़ुरान जो कारिया आए त मिस्कीन गुलाम पर कुरान जे हुजण जे करे मके जो गवर्नर बणियो बीठो आ। अज़ीज़ो पतो पियो इज़्ज़त भी रब जे कुरान में आ, तब्दीली भी रब जे कुरान में आ। मुझे पैगंबर जो साहबी हज़रत जुबैर बिन मुतिम बिन अदी रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी तो फरमाए जंगे बदर जे अंदर मां भी कैदी बणियो आ, हथन में रसी बदलना, मस्जिद नबी जे थंबे दा हथ बदा पियान। मगरिब नमाज जो टाइम थियो, इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मगरिब नमाज पढ़ाने जे लाए महबूब मुसल्ले ते आया, मुझा साईं मुसल्ले ते आया। हज़रत जुबैर बिन मुतिम बिन अदी तो फरमाए अल्लाह जा नबी जे नमाज शुरू कया अलहम्द जी तिलावत पूरी करिया, उन्हीं का बाद सूरह तूर जी तिलावत फरमाए। हज़रत जुबैर बिन मुतिम बिन अदी तो फरमाए मुझी बोली भी अरबिया, कुरान भी अरबिया, मुझो मोहम्मद भी अरबिया। साहबी तो फरमाए तवज्जो त गजाए अंजामा नबी जो तंहिं ज़माने में कलमो न पढ़ियो आ, कैदी बड़ेला हथ बदा पयान। अल्लाह जे नबी नमाज ही पूरी न कई त मुझे दिल जी दुनिया मटजी वई। सेन फरमायो कज़ाए हाजत आ, को मामलो आ, को मसलो आ, आका काई कज़ाए हाजत ना है, कोई मसलो कोने, कोई बहानो कोने। सोना मांगे हाणे समझ में आयो तो कुरान कचहरी केड़ी पियो करे। पतो पियो तो तब्दीली भी कुरान में आ। तवज्जो त गजाए अदी तो आखिर जो फिक्र भी तॾहिं पैदा थींदो
जॾहिं तव्हां संगे रब जो क़ुरान सम्झ में ईंदो नंढे जी कोशिशि आहे वॾे जी कोशिशि आहे मर्द जी कोशिशि आहे औरत जी कोशिशि आहे ग़रीब जी कोशिशि आहे अमीर जी कोशिशि आहे जेकर दुनिया जे खसारे खां बि बची वञा आख़िरत जे खसारे खां बची वञा दुनिया जे घाटे खां बची वञा आख़िरत जे घाटे खां बची वञा अदीदो इहे शयूं तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हां असांखे रब जो क़ुरान सम्झ में ईंदो अल्लामा जोज़ी रहमहुल्लाह तो फरमाए जेको 5 कम कंदो मरंदो त ख़ात्मो ईमान ते थींदो हिकु रब जे क़ुरान खे सम्झी करे अमल कंदो 2 नंबर ते ज़िक्र कंदो 3 नंबर ते शुक्र कंदो 3 नंबर ते शुक्र कंदो 4 नंबर ते फ़िक्र कंदो ऐं 5 नंबर ते ग़लती थी वञे त रब खां माफ़ी वठणी आहे ये जो मानू कम कंदो जॾहिं मरंदो त ख़ात्मो ईमान ते थींदो तवज्जो त गजाए हज़रत उमर तो फरमाए मां मुहम्मद जो कलमो पढ़ियो आहे क़ुरान खे सम्झी करे मां अमल कयो अल्लाह मां उमर खे इज़तुनि जा ताज पहराए छॾिया विदो कुफर में जंहिं अहिड़ो लाबारो उहो जवानो आहे मुंहिंजो उमर प्यारो उहो जवानो आहे मुंहिंजो उमर प्यारो आज़ीम न्याए बातिल भॼायो वेरनि जो छॾियईं उतां पटे पाड़ो सिराज अब्बासी अॼु बि घणनि खे ॿुधी नालो तंहिंजो थींदो आहे मुंझारो तवज्जो त गजाए पर हाल पहिरें नंबर ते 2 नंबर ते ज़िक्र ज़रूरी आहे बिल्कुलु मुख़्तसर कयां रब तो क़ुरान में फरमाए फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम बादा यबाना यादि कर त यादि कयां रब खे ज़मीन ते यादि कनि अल्लाह तो फरमाए अर्शन ते यादि कंदो मां ज़िक्र ज़रूरी आहे तवज्जो त गजाए ज़िक्र मोमिन जो हथियार आहे ज़िक्र मोमिन जो सरमायो आहे खोल रब जो क़ुरान फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहू बुकरतन व असीला ज़िक्र ज़रूरी आहे बिल्कुलु मुख़्तसर हिकिड़ी औरत आहे नबी पाक ॾे आई सोहणा मुंहिंजे मथे जो ताज लही चुको आहे मुड़ुसु मुंहिंजो दुनिया जो जहान छॾियो आहे आका मूंखे को ज़िक्र त ॿुधायो को वज़ीफ़ो त ॿुधायो अल्लाह नेक मर्द अता फरमाए मोमिन मुड़ुसु अता फरमाए पाक नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए ही ज़िक्र कंदी कर ही वज़ीफ़ो पढ़ंदी कर संजन फरमायो अल्लाहुम्मा अजुरनी फी मुसीबती वख़लुफ़ ली खैरम मिन्ना या वख़लिफ़ ली खैरम मिन्ना तवज्जो त गजाए पाक नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए इहो ज़िक्र कंदी कर इहो वज़ीफ़ो पढ़ंदी कर अल्लाह तुंहिंजो मामलो हल फरमाईंदो अदीदो ज़मानो गुज़रियो अरसो गुज़रियो ज़िक्र कंदी पई आहे वज़ीफ़ो पढ़ंदी पई आहे अल्लाह पाक फरमा जिब्रील जी मुंहिंजा अल्लाह वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद खे मुंहिंजो पैगाम ले इन औरत सां मोहम्मद पाण शादी करे मां अल्लाह जो अरसन ते फ़ैसिलो आहे वह मई कहिड़ी आहे हज़रत अम्मा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला निकाह थियो आका दे आलो आई घोड़ा गड़ी आया सैन फरमायो उम्मे सलमा शादे करे रोंदी पया आका ये खुशी जा घोड़ान जे कदें का चंगी से खसजी वेंदी आहे बानो सची नीयत सां निदाम जा घोड़ा वाए रब को घुरंदो आहे अल्लाह उन को ज़्यादा अता कंदो आहे साईं मूंखे आख़िरी नबी मोहम्मद करीम जी अल्लाह घरवारी बनाए उम्मत जो अमड़ बनाए उम्मत जी माउ बनाए अल्लाह इज़्ज़तुनि सां नवाज़ियो आहे ज़िक्र भी ज़रूरी आहे हस्बी रब्बी जल्लल्लाह माफ़ी क़ल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आग पर जब होते थे ये ही बिलाल कहते थे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 3 नंबर ते शुक्र ज़रूरी आहे अॼु केॾी बि रब जी अता आहे अल्लाह जी महिरबानी आहे पर तॾहिं बि कीन शरण को पाड़े में को उधारे जे लाइ अचे न असां तमीद कूड़ ते ॿधंदासीं बाबा महांगाई ॾिसे थो असांजे घर जो चरखो मस पियो हले हालांकि लखें रुपया जमा होंदा पर के मुसलमान मिसकीन भाव जी अॼु जो मोमिन मुसलमान भाव मदद करण जे लाइ तयारु नाए रब ॾिनो आहे त शुक्र करिणो आहे
इब्राहिम खलीलुल्लाह रब जो नबी आ मिस्र में रहंदो पियो आ पुट इस्माइल बैतुल्लाह जे खिदमत जे हवाले मक्के पाक में रहंदो पियो आ इब्राहिम नबी जी उम्र भी वडी आ इरादो फरमायो पुट जे घरों मक्के मो चक्कर लगाया वडो सफर कयो आ आखिर कसालो काटींदे काटींदे मक्के पाक में इस्माइल पैगंबर जे घर पहुतो आ दरवाजो खड़कायो अजीजो जगन लज्जा मोहब्बत आ नूह भी न्याणी थींदी आ नूह भी धीअ थींदी आ इस्माइल भी घर न आहे इब्राहिम नबी पंहिंजे नूह खे चवंदो पियो आ अम्मा ॿुधाए त घर जो चरखो कीअं हलंदो पियो आ चइसि ख़ासि मज़ो कोन्हे ख़ासि चस कोन्हे मिड़ई घर हले पियो वो अल्लाह जा नबी आ ना शुक्री करण वारी माई जे घर तरसण जे लाइ बि नबी तयारु न थिया इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो अम्मा मां वञा पियो मुंहिंजो पुटु इस्माइल मोटे न मुंहिंजो न्यापो मुंहिंजो पैगाम मुंहिंजो सनियो मुंहिंजे पुट खे ॾिजां बाबा कहिड़ो चयो जांसि त तॾो मटाई चौकठ तब्दील करे माई खे ख़बर न आहे इस्माइल नबी आया तवज्जो त गजे आए सॼो अहवाल ॿुधायो अल्लाह अकबर कबीरा जॾहिं औरत इहे जो चया चे बाबो इब्राहिम आयो अजीब जुमला चयो मूंखे ख़बर न आहे इस्माइल बि चवंदो पियो आहे शादी बाबो चयो आहे इन माईअ खे तलाक ॾे छो त ना शुक्री करण वारी माई नबी जे घर जे रहण जे क़ाबिल न आहे ज़िक्र भी ज़रूरी आहे शुक्र भी ज़रूरी आहे ऐं टे नंबर ते रब खां घुरणु छॾिणो न आहे असां दुआ घुरंदासीं दरगाहनि ते बुज़ुर्गनि ते वॾनि ॾे पोइ छा चवंदा आहियूं बाबा अलाह नथो ॿुधे क़बूल नथी पए मां मिसाल ॾियां अबा 5 पखा लॻल आहिनि हवा घटि आहे त 5 पटबा या 2 ॿिया हणबा ॿुधायो वा पर जेकॾहिं अञा घटि आहे त 7 कर जेकर अञा घटि आहे त 9 कर अञा घटि आहे त 11 कर वधा आहे दुआ क़बूल नथी थिए वरी घुर नथी थिए वरी घुर नथी थिए वरी घुर अयूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे 40 साल दुआ घुरी ज़करिया पैगंबर रब जो नबी आहे 80-85 साल दुआ घुरी आहे चाचा रब ॿुधंदो आहे ओ वॾा रब ॿुधंदो आहे मामा रब ॿुधंदो आहे अम्मा रब ॿुधंदो आहे पढ़ो तारीख़ इमाम बुखारी रहमहुल्लाह जॾहिं ॼावा त अखियुनि में नज़र न आहे जंहिं बुखारी जहिड़ा बच्चा ॼणा त इहा माउ बि त माउ हूंदी न अम्मा त क्या अल्लाह तू बच्चो अता फरमायो तुझी मेहरबानी अल्लाह तू पुट अता फरमायो तुझी करम नवाज़ी अल्लाह मुझे बच्चे के नज़र भी अता फरमा अड़ी दुआ कबूल पई अड़ो इनकलाब आयो वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चंड जी रोशनी ते रसूल जी हदीस लिखंदो रब ॿुधंदो आहे 28 सिपारे जे मुंड में प्यारा अम्मा बीबी खौला जो मुड़ुस कुछ जुमला चया रात जो अध रात जो साईं जे दरवाजे ते आई नबी से निकता ही जो न्यारन एकड़ी औरत आ अम्मा बीबी खौला बच्चन समेत रसूल जे दर ते हुज़ूर फरमायो अम्मा खैरत आहे साईं मूंखे मुड़ुस अजीब जुमला चया शक थी पियो त निकाह रहियो अलाए बच्चो अल्लाह जे नबी फरमायो छा चई चइसि मांखे ईअं चई त तूं मांखे ईअं लॻंदी आहे जीअं मुंहिंजी सकी माउ लॻंदी आहे आका मुंहिंजो निकाह रहियो अलाए बच्चो अल्लाह जे नबी फरमायो हुज़ूर फरमायो ए खौला जेके रब हलाल करे मुहम्मद हराम नथो करे सघे जेके रब हराम करे मुहम्मद हलाल नथो करे सघे मां मुहम्मद जे गुमान में ॻाल्हि ईंदी पई आहे त तुंहिंजो निकाह कोन बचो अम्मा बीबी खौला जे अखियुनि में ज़ारो कतार लुणक लड़ी आया साईं मां ॿारनि ॼणनि जहिड़ी बि न रही आहियां मां जो निकाह टुटी वियो मुंहिंजी त ज़िंदगी तबाह मुंहिंजा बच्चा बि बर्बाद थी वेंदा अल्लाह जा नबी मामिलो हल फरमायो सैन फरमायो खौला तुंहिंजो मसइलो रब जे हवाले आहे सॼी अधु राति न कलाक न ॿ न सॼी राति रब जे अर्ज़ में गुज़री आहे अहिड़ो इनकलाब आयो अहिड़ी रब क़बूल दुआ फरमाई रब नबी पाक ॾे क़ुरान मोकिलियो फरमाया क़द समे अल्लाहु क़ौल लती तुजादिलुका फी ज़ौजिहा सोना जेका इन माईअ तो मुहम्मद सां गुफ्तगू कई आहे मां रब अर्शन ते ॿुधी आहे मां उहा थींदी आहे जेका ॼणींदी आहे हीअ जख पिया हणनी मां अल्लाह इन औरत जे निकाह जी ताईद पियो फरमायां रब ॿुधंदो आहे बाबा घुरूं त सही न अचूं त सही ऐं ग़लती थी वञे रब खां जल्दी माफ़ी तलब करणी आहे मां ॻाल्हायां अञा वॾा वेठा आहिनि मुंहिंजो टाइम बि पूरो थी वियो ख़ुशूसन अल्लामा तारिक़ आलम सुमरो साहिबु दामत बरकातुल आलिया साईं जन जो शुक्रगुज़ार आहियां वॾा आहिनि एतिराम मूंखे करिणो हो पर मां बि मग़रिब जो पहुतुमि वरी हैदराबाद वञिणो आहे वरी साईं जन जो बि टाइम असां वरितोसीं वरी मां साईं जन जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जे मां अदना हिकिड़े तालिब इल्म खे टाइम ॾिनो साईं जन जी वॾी महिरबानी ऐं इंतिज़ामिया जो बि मां शुक्रगुज़ार आहियां जेके मां टूटा फूटा जुमला ॻाल्हाया अल्लाह साईं क़बूल फरमाए रब साईं हिन इदारे खे हिन ॻोठ खे ता क़यामत आबाद फरमाए पाण में इको ॿधी सुलह जी तौफ़ीक़ नसीब फरमाए किसी का ऐब देख कर बेनकाब न कर खुदा बैठा है तू हिसाब न कर ज़िंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल